सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मूसा जी आ बाबा मीर खे पुलिस खणी वई हूंदी ता हरू भरू उन जे पोयां भज भजा कई आ जेकॾहिं उन खे पुलिस गिरफ्तार करे हा त मूंखे ख़बर ज़रूर पवे। मूसा खे भी अलाए घणा ॾींहं पुलिस गुम करे छॾियो हुयो उन जी भी पोइ ख़बर पई हुई। हा वक्त राणी सही थी चवे किथे पुलिस मीर खे गुम न करे छॾियो। जेकॾहिं मीर जी गिरफ्तारी ज़ाहिर नथा कनि चाचा त पोइ पक सम्झ मीर जो लाश मिलंदो। जेकॾहिं मीर जो लाश तव्हां खे मिले थो त पोइ तव्हां कंहिंसां दुश्मनी निभाईंदव? जॾहिं मीर जो लाश मिलियो न मां राणी असांजी दुश्मनी अज़ खुद ख़त्म थी वेंदी। पर चाचा पोइ बि असांखे पक करणी पवंदी। निभागो इहो सूबेदार मूंसां ठहंदो कोन्हे इहा जांच कंहिंखां कजे। मूं मीर मथां FIR दाख़िल कराई आहे उन सां मिलंदो मूंखे ज़रूर ॿुधाईंदो त मीर गिरफ्तार थियो आहे या न। मीर जे अॻियां पोयां इहो बशकल निभागो भॼंदो थो हो बि गुम थी वियो आहे हिनजी बि जांच करणी पवंदी। इहो कहिड़ी बिरड़ में लिखियो आहे बशक त उनखे बि नाहे करणो चाचा। इहो चूहो असां खां हूअं बि लिखी कोन सघंदो। किथे मिलंदो? निकिरूं था ॿाहिरि पहिरीं दहली आचर वारी होटल ते जांच कईंदासीं। इहो निभागो वेंदो आहे उते उतां न लधो न पाण ई पोइ कंहिं कुंड मां ॻोल्हे वठंदासीं। सिजावल खान तुझे जेकॾहिं तूं वक़्त ते ऑपरेशन कराए गोली न कढी त मुंहिंजी टंग ख़राब थी वञे। मेरा कई थोड़ा इतने ते कंदा रहंदासीं हिलाईंदा ॻाल्हि न पर मां त तव्हां सां अहिड़ी का बि चढ़ाई न आहे जंहिंजे बदिले में तव्हां मूंसां एॾी वॾी भलाई कई। जॾहिं वक़्तु अचे न तूं मुंहिंजे मथां ॾाढी भलाई करे छॾी। ठीकु आहे सिजावल हींअर हिते तूं बेफ़िक्र थी तूं हिते महफ़ूज़ आहे। त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे इनमें मस्त बाबू खे कीअं मानी छे? अगर से सिजावल खान सां ठा करण लाज़मी आहे छा? सतारी जो कमीनो एॾो त ज़िद्दी आहे जेकॾहिं मां हुन सां ज़िद कयो न त हू मायूं कोर्ट में पेश कंदो ऐं मुंहिंजी इज़त जो जनाज़ो करण में देरि कोन कंदो। इन करे ठा लाज़मी आहे। ठा जे ज़रिए ई मां मायूं वापसि आणे सघां थो। बाबा सही जेकॾहिं लीमे खे ॾिठो जो आहे न अॼु ही ॾींहुं कोन अचंदा। निभागो खट ते पियो आहे टंगूं भॻल अथसि मायूं हुन जे चए में आहिनि कोन। मां हुनखे हाणे छा कयां? इन जे करे मायुनि खे वापसि आणण वारो कमु असांखे ई करणो पवंदो। तोखे त घर में वेहण कोन आयो पर तुंहिंजी माउ खे बि वेहण कोन आयो। हितां खां भॼिया कोर्ट में वरी उतां मोटाइण जी कईसीं त सिधो सजावल ॾेई वई आहे। हाणे तूं ई ॿुधा छा तुंहिंजी माउ खे ज़िंदा छॾियूं? जेकॾहिं अमां सजावल वटि आहियूं त नवाब हुन जो कुझु बि कोन बिगाड़े सघंदो। सजावल वटि त तो बि पनाह वती हुई ऐं तो बि इहो सोचो त मां हाणे हिते कॾहिं बि कोन मोटंदसि। पोइ छा थियो? जेकॾहिं मां उतां आई हुयसि त पंहिंजे राज़ ऐं ख़ुशी सां आई हुयसि। नवाब खान जे ज़ोर जे करे मूंखे वापसि न कयो हुयो। पर तुंहिंजी माउ खे लिड़ीअ में हथ विझी साईं हिते वठी ईंदो। जेकॾहिं मां तव्हांजा ज़ुल्म बर्दाश्त कयां थी न त यादि रख ऐं सम्झी वञ मां बि तव्हांजा ज़ुल्म बर्दाश्त करे वेंदी। सुधरण जी ॻाल्हि त असुल न कजां बाक़ी ज़ुल्म सहण जी ॻाल्हि उहा तोसां बार बार वेही कजां। छा थियो अथई मई? शामे ख़राब आहियूं असां? इन ॻाल्हि कंदे तोखे शर्म नथो थिए? चई थी त असां शामे ख़राब आहियूं। मां फ़ख़्र सां इहा ॻाल्हि चवंदसि त मां ख़राब न आहियां। जेकॾहिं मां नवाब खान सां ज़िंदगी नथी गुज़ारणु चाहियां त नवाब खान पोइ मूंखे तलाक छो नथो ॾे? अलाए केतिरियूं तलाकूं थी चुकियूं आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी बि तलाक थी त इन में काई वॾी ॻाल्हि कान्हे। साईं नवाब खान त तोखे तलाक कॾहिं बि कोन ॾींदो छो त तूं उन जो ज़िद बणिजी वई आहीं। जे ॻाल्हि घणी बि थी वई न त ईअं सम्झ तुंहिंजो लाश हुन घर मां ॾींदो।
बख्शल तो पंहिंजे यारनि खे टंगराए छॾियो आहे न। शेरली हुननि खे मुंहुं नाहे टंगरायो, पर हुननि खे त पुलिस टंगियो आहे। त पोइ तूं अञा ताईं पुलिस खां कीअं थो बचंदो वती? शेरली पुलिस मुंहिंजे पोयां बि आहे, पर ही नओं सूबेदार जेको आयो आहे न, वॾो ज़ालिम आयो आहे, ज़ालिम। तुंहिंजे करे पुलिस अचे असांजे ओताक ते छापा आया। उन्हनि खे इहा ख़बर हुई त तोखे असां पनाह ॾिनी आहे। वाहिद इहो छापो इन बख्शल जे करे न, सूबेदार मूंखे होश मो कढण पे चाहे। शेरली ही निभाग आज मूंखे ज़िंदा कोन छॾींदा। दिल नंढी न कर बख्शल, दिल नंढी न कर। जेस ताईं हिते मां तोसां मौजूद आहियां, ही तुंहिंजो कुझु बि न बिगाड़े सघंदा, छो त ही शेर अलीअ जो तोसां मुड़साणो वाइदो आहे। 100 गिदड़ मिली करे बि न शेर अली जो कुछ भी नथा बिगाड़े सघन। ही त बेचारो इंसान जो बचड़ो आहे। वालेकुम सलाम। भले आने नवाब खान, वेहो। सजावल घुरायो भलो साईं ऐं रखो हुनखे विच ते। नवाब खान पहिरियां ॻाल्हियूं कयूं था, जेकॾहिं निबरी पऊं था त पोइ भलो साईं रखराए पोइ ॻाल्हियूं कंदासीं। पोइ त केर बि कंहिंजे लाइ खॾ कोन खोले। ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। अकबर हुकुम बाबा साईं। असां जेसि ताईं ॻाल्हियूं शुरू कयूं चांहि ठाराया। उथ वञा थो बाबा। चांहि में ज़हर मिलाइण जो इरादो त न आहे न? नवाब खान करण त मूंखे ईअं ई घुरिजे, पर मां एतिरो बेवड़ो न आहियां जो पंहिंजे तॾे ते घुराए धोखो कयां। ईअं त मूं कॾहिं दुश्मन सां बि न आहे कयो। अमा बाबा साईं जे ओताक में नवाब खान आयो आहे, हुन लाइ चांहि ठाहे ॾियो त मां खणी वञां। तूं 2 मिंट दर ते बीह त असां चांहि ठाहे था वठूं। घणा माण्हू थींदा? 8-9 माण्हू आहिनि। तव्हां 10 माण्हुनि जी चांहि ठाहियो त मां दर ते बीहां। भाॼाई तूं बाए बारे वठ, जेसि ताईं मां सभु खाओ खणी थी अचां। अदी नवाब खान ॻाल्हियुनि जे लाइ अची वियो आहे। हाणे छा थींदो? मर्दनि में कहिड़ियूं बि ॻाल्हियूं थियनि, पर सजावल असांखे असांजी मर्ज़ीअ खां सवा कंहिंजे हवाले बि न कंदो। अदी मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त तोखे आखिर सिजावल मथां एतिरो भरोसो छो आहे? इन करे जो नैना वक़्त असां हुनखे आज़माए चुका आहियूं। नैना जे मर्ज़ीअ खां सवा न हुन पुलिस जे हवाले नैना खे कयो ऐं न नवाब जे हवाले। जेकॾहिं सिजावल एतिरो ई ताक़तवर आहे, पोइ त सॼी ज़िंदगी असांखे हिन ई घर में रहणु घुरिजे। जेको नसीब हूंदो, जिते लिखियल हूंदो उते हली पहुचंदासीं। शेर अली, तू असांजी इज्जत कंदो हुई, मां बि तुंहिंजी इज्जत कंदो आहियां। हिन लोठे खे असांजे हवाले कर। बाउल खान ॻाल्हि ॿुध घणो गरम न थी, कावड़ घटि कर। लोठियो हूंदो तुंहिंजे लाइ। हिन वक़्त ई बख्शल शेर अलीअ सां गॾु बीठो आहे। इहो पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ। पहिरियों ॾिस त कंहिंसां गॾु बीठो आहे। जेसि ताईं ही मूंसां गॾु आहे, तूं हिन जो कुझु बि नथो बिगाड़े सघे, कुझु बि न। छो त सजण कोई कोई, दुश्मन हर कोई आहे। शेर अली, तुंहिंजी असां सां का बि दुश्मनी कान्हे। हिकिड़े लकड़ी माण्हू जे करे
तू असांखे अखियूं थो ॾेखारी। शेर अली, जंहिंखे तूं बचाइण चाहीं थो उहो अॼु न सुभाणे असांजे रुख ज़रूर चढ़ी वेंदो। त पोइ ॿुधाए त हिनखे केसि ताईं तूं बचाईंदे? सुठो इन में आहे त इनखे असांजे हवाले कर। ॻाल्हि ॿुध, जेसि ताईं ही मूं सां गॾु बीठो आहे तेसि ताईं तव्हां त हिनखे कुझु बि नथा करे सघो। हा, हितो हलियो वञे पोइ तव्हां ते का बि मूंखे मयार न आहे, भले कोई ही छॾिजोसि, गफ़ा गफ़ा करे बूटियूं बूटियूं करे छॾिजोसि। बाक़ी हिन वक़्तु बख़्शल खे हथ लाइण जी मां इजाज़त बि न ॾींदोसांव। मता या तव्हांखे भुल हुजे। का वॾी ॻाल्हि कान्हे का। शेर अली, तू बि हितां जो हिन तर जो, असां बि हितां जा। ॾिसां त तूं केसे ताईं थो हिनखे बचाए। नींगर नंढी, जुमा घणा। हल वक़्त शेर अली हे निभागा त हिते ई बीह रहिया। तूं हाणे हीअं कर, मूंसां अच, मुंहिंजी ओताक ते हल। उतां तोखे मां बहिफ़ाज़त पाण रवानो कर। हाणे ही मुड़ंदई कोन, भलो इन में तई मूंसां अच। जेकॾहिं हिननि पुलिस खे ॼाण ॾिनी त पोइ? सजावल, असांजे विच में ॻाल्हियूं एतिरियूं त खिंडड़ियल आहिनि जंहिंखे समेटण में पूरा 2 ॾींहं लॻंदा ऐं पाण निबिरी कोन सघंदासीं। दूजा तो चए बिना ॻाल्हियुनि जे पाण भाकुर पाए कीर कंडो थी वियो न। अॻिन ॻाल्हियुनि खे दरगुज़र कर। भलो साईं घुराए विच ते रखूं ऐं हुन ते हथ रखी वाइदो था कयूं त न तूं मुंहिंजे लाइ खड़े खोटींदे, न ही मां तुंहिंजे लाइ खड़े खोटींदुसि। ठीकु आहे नवाब, मूं अॻिन सभिनि ॻाल्हियुनि खे दरगुज़र करे छॾियो। पोइ घुरायो भलो साईं। नवाब खान, जॾहिं मूं अॻियूं सभु ॻाल्हियूं दरगुज़र कयूं हुयूं न त पोइ पंहिंजे हिकु थियण लाइ मुंहिंजा कुझु शर्त ज़रूर हूंदी। इहा वरी कहिड़ी नमूनेगिरी पियो करी? नवाब खान, मुकमल ज़र जो वठो पियो ॾाढो ॾुखियो आहे। कुझु मूंखे बि उगाचूं, कुझु तूं बि ज़हर दिलि मां ॿाहिरि कढ। कुझु हल्काई थिए, ॿिए जा ओभर अंदर मां कुझु ॿाहिरि थिए, पोइ त भाकुर पाइण जहिड़ा थींदासीं। बाक़ी हिन वक़्तु त ॿिन्ही जा अंदर बड़किया पिया आहिनि नवाब खान। भाकुर पाईंदासीं न त ॿिन्हिनि जे सीननि मां रुॻो तूंहां पिया निकिरंदा, तूंहां। कढ, कहिड़ो ज़हर तो कढणु चाहीं? नवाब खान, मां तोखां सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं थो पुछणु चाहियां। पुछ। मुंहिंजी ओताक तां शेर अली खे कंहिं गिरफ़्तार करायो ऐं हिन वक़्तु मुंहिंजे फ़सल खे बाहि कए ॾिनी। भले साईं ते हथ रखी इहो मूंखे सच सच ॿुधाइणो आहे। उमर ॿाहिरि जांच त करे आ, ॾिस त इहे निभागा विया या अञा बीठा? वारो कर, ख़्याल सां मता तोखे ॾिसी वठनि। हा वॾा, मां ॾिसी थो अचां। हा वञ, शाबाश। शेर अली, जेकॾहिं पुलिस जो ख़ौफ़ न हुजे हा त मां हिते रही पवां। बख़्शल, इहा मां तोखे पक नथो ॾेई सघां, छो त इहो सूबेदार इकबाल मूंसां बि कोन थो ठहे। वॾा, हिकु चकर छापो हणी वियो आहे, ॿीहर कोन ईंदो। वाहिद, इन निभागे इकबाल सूबेदार जे मथां को बि मूंखे भरोसो न आहे, कंहिं बि वक़्तु अची सघे थो। ईअं बि थी सघे थो शेर अली, मतां वक़्तु फोन करे पुलिस खे ॿुधाए। बख़्शल, जेकॾहिं पुलिस हिते पहुची वई पोयों दरवाज़ो ॾिसींदो न, एॾो निकिरी वञजांइ। ऐं हा, उन खां पोइ ॾिजांइ खुड़नि ते ज़ोर, मुड़ी न ॾिसजांइ, छो त सॼण कोई कोई आहे, दुश्मन हर कोई आहे। चाचा साईं, ही ओसि ताईं ओताक मां न निकिरंदो जेसि ताईं हिते असां बीठा आहियूं। वक़्त इन जे करे त इहो वाहिदो
असांखे ॾिसण आयो ॾिसी कोन पियो काणे बिले वांगुरु ॾिसी ॾिसी छातियूं पाए हलियो हुयो वरी उताक ते। चाचा साईं जेकॾहिं तव्हां हुकुम कयो न त मां सूबेदार खे फोन करे बशकल खे हिते ई गिरफ़्तार करायां। वक्त अक्षर वटि वॾा राज़ अथई। मीर जी बि हुनखे ख़बर आहे त इहो मीर किथे आहे। न इहो गिरफ़्तार थियो पोइ असांखे का बि ख़बर कान पई। त पोइ ठीकु आहे चाचा, ॻोठ जे ॿाहिरां हली टिकी वियूं था। जेकॾहिं हथ अची वियो त ठीकु आहे, न त बशकल जा भाग भला। तो खटको न कर, हाणे ईअं ई करणो पवंदो। हलिया हाय हाय लीमा खान मिठे भत जी देग बासियम पर तो विञाए छॾी यार। मूं विञाए छॾी, मूं देग ॾिठी कान्हे, मूं विञाए छॾी। मिठो लाहींदो आहीं वॾो मोत पर मिठे जी देग लाथी। अड़े चंड्रा मूं बास बासी ही जेकॾहिं तूं मरी थो वञी न त ॿ मिठे भत जूं देगूं लाहींदुसि। जेकॾहिं तूं साल हिकिड़ी खट ते टियो रहंदे न त हिकिड़े मिठे भत जी देग लाहींदुसि। ही जो मुक हणाए नासुन में वॾो को निभाग वहीं मां जे खट ते पियो जहा तोखे छा मिले हा? बचुल सां रूह जूं रिहाणियूं कया हा। हाणे त बचुल रही काने, रूह रिहाण कंहिंसां कने सालू। मूं जांच कई आहे त बचुल सजाल खान जे घर में आ। हा चवी छा थो? हा हा इहा निभागी सिजाल जे घर पहुती कीअं? कीअं बि पहुती पर वेचारी तुंहिंजनि सूरनि खां भॼी वञी उते पनाह वरिती आहे। ज़ाल मुंहिंजी मूंखे बि ख़बर कान्हे, तोखे सालू कीअं ख़बर पई? असुल में मुंहिंजी बचुल सां दिलड़ी अटकियल आहे। रूह वारा माण्हू हिक ॿिए खे ॻोल्हे लहंदा भली किथे बि हुजनि, पर तो ज़ालिम खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी। बचुल बचुल मां अचां थो बचुल। हाँ निभागो हे वञी बचुल सां मिले, इन खां अॻु में मां छो न वञी पहुचां? बचुल खे वठी हेॾे अच्छा मुंहिंजे ख्याल में मुंहिंजे लाइ इहो सुठो थींदो, बचुल खे मां हेॾे घर वठी अचां। ही निभागो कोन छॾींदो, मूंखे अॻु में वञणो पवंदो। छा पियो सोची नवाब खान? जेकॾहिं तो मूंखे मुतमइन करण वारो जवाब न ॾिनो त मजबूरन मूंखे भलो साईं घुराए उन ते तोखे हथ रखाइणो पवंदो। जेकॾहिं मां चवां त ये ॿई कम मूं कराया आहिनि, हिरड़ी खे गिरफ़्तार बि मूं करायो आहे ऐं तुंहिंजे फसल खे बाहि बि मूं ॾियारी आहे। अच्छा तूं एतबार करे वेंदे? कयोसीं एतबार। बस ये ॻाल्हियूं पुछणियूं हुयूं या अञा बाक़ी के आहिनि? नवाब खान मूं पंहिंजा शर्त त अञा तो अॻियां ज़ाहिर कया ई कोन्हनि। शर्त? कहिड़ा शर्त? मूंसां मीर दरिया खान वारनि जे मथां समूरा केस ख़तम करे। उन्हनि जो तोखे कहिड़ो लाचार आहे? मां सजावल तोसां ठाह करण आयो आहियां, तोसां उन्हनि जो ज़िक्र बि न कर। मां उन्हनि सां ठाह न कंदुसि। नवाब खान उन्हनि सां ठाह करे छॾ त सुठो अथई, न त तोखे ॾाढा महांगा पवंदा। सभु जा सभु अधीका थी विया आहिनि, पोइ ॿुधाए त ॾुखियो केरु थींदो? हीउ त अञा बि ज़िंदा आहे ऐं ॿार बि आहे। छा तो सम्झी नवाब खान? तोखे मीर मां ख़तरो न आहे? सभिनी पासनि खां विढ़ंदो थो अचे। वॾो को ज़ालिम शख़्स आहे। मां बि चवां त इहो मीर पुलिस खे हथ छो कोन थो ॾे? मतलब त मीर खे तो लिकायो। नवाब खान जॾहिं तूं मुंहिंजे दुश्मन जो साथ ॾेई मूंखे माराइण जी कोशिश करे सघी त पोइ मां छो न? हाँ बिगुल अॼु मुंहिंजी दिलि थी चए त तूं पंहिंजे कुआरा नथनि ओ बाबा थू 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 मां कजे शादी शुदा हथनि सां पंहिंजे मुड़ुस मखर खे चाह ठाहे प्यार त दिलि ख़ुशि थी वञे आहे। अलाए त छो मखर एॾा नाज़ुकड़ा मुंहिंजा हथ वरी मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहियां। जे तरजीअरो आहियां त तो ॾे ईद सुपियो। स्टॉप काॾे ईंदे पियो काॾे वेंदे पियो? मथो ख़राब थियो थी जा?
सॼे घर जो कमकार पियो आहे हे मखण खे चांहि जी ॿाड़ लॻी आहे मूंखे पंहिंजे लॻे इहो सभु घर जो कमकार केरु कंदो अॼु लीमे सां हिकु हिकड़ी करणी आहे त बचुल खे तलाक ॾिए थो या न मां बचुल खे सजावल वारनि वटां वठी वञी कोर्ट ते चाढ़ींदुसि हाँ साधु हाँ इहो कमु ज़रूरी थई बाबा तूं वञु वञी लीमे खे राज़ी करो लीमो जे तलाक ते राज़ी थिए थो न त पोइ मूंखे ॿुधा सजाल वटि मां पाण थो हलां हली बचुल खे ऐं हुनजी भेण खे वठी था अचूं हेॾे मां वेठो आहे न आहे मखण सची ॾिस न तूं मुंहिंजो केॾो भलो भेणियो हुई हा तूं धारियो थी बि मुंहिंजनि सूरनि खे सम्झी थो हीअ त सॼी भेण आहे हीअ मुंहिंजा सूर नथी सम्झे अदा अकुल कर मखण जे चवण ते लॻंदे त मरंदे ए विझराईंदी के न के ओझड़ में छाजे ओझड़ में थो जास तोखे अकुल कढे को साला तूं पंहिंजे कम खे पट वञ बाबा तूं वञी उते पक पकारी कर जीअं पक थी वञे न पोइ तूं मूंखे ॿुधा मां तो ॿिन्ही खे कोर्ट ते चाढ़िया आहे पोइ बचुल खे तुंहिंजी कुंवार बणाए हेॾे वठी ईंदासीं मां चयो त सोच न सोचींदे त कमु लही वेंदा लेकिन वञु हा हा हीअं विस हीअं आयुसि ओ मीहा वतन रोड पुतन भली घुमन रहण ओदा मोट पोइते अकुल खां बि कम वठ छनीस त वञे न छो थी रोकीसु अकुल जा अंधा कुछ अकुल मां बि कम वठ जेकॾहिं हे बचुल खे परणाए हिन घर में वठी आयो न त सभिनी खां पहिरियां असां ॿिन्हिनि खे तां घर मां कढंदो पोइ काॾे वेंदासीं रुली वेंदासीं सफ़ा बेगुल अकुल मूंखे घणो आहे तोखे अकुल आहे ई कोन को आहे उहो वरी कीअं ॾिस न ॻाल्हि खे सम्झो ईश्वर धो विधो लीमे ॾे हा लीमे सां कजो पक पकारी लीमो विधो रेस नवाब खान ॾे उन खे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो त हे छोकिरीअ खे कोर्ट ते चाढ़े थो अंग ही नवाब खान खे कावड़ लॻी पई आहे त मां इहो कोर्ट ते न चढ़ंदो ऐं पोइ जे ख़बर पवंदसि त हे हिन सां गॾु आहे त हिन खे त पुज करे छॾो असां हिन जा खंभ ॿेड़ी वठंदासीं ज़रो हुते मां चवंदो अलाह करे छॾे छॾी जहिड़ो बजे खंभनि खां बिना के गोरो थी त लहे त रहे थो पर जे नथो लहे त नसीब थसु आहे इहो बि सही आहे पर दीन दुनिया में हिकिड़ो ई मूंखे भाव आहे जेकॾहिं इन खे कुझु थियो न त पोइ सॼी ज़िंदगीअ जो मथां लांताणो अची वेंदो मां बर्दाश्त न करे सघंदमि इहा ॻाल्हि उहो वरी माण्हू असांखे हिकिड़ो इज़त वारो सम्झनि था तुआरे भाउ सालूअ जा पेर अहिड़ा किना आहिनि हिन जे करे माण्हू असांखे घटि वधि था ॻाल्हाइनि उहा असांजी पंहिंजी इज़त आहे पर करे कहिड़ो कोठो आहे सजावल मूं जॾहिं तो ॾांहुं ॻाल्हियुनि जो हथ वधायो आहे तूं ॿिनि खे विच में हाणे मसाला वधाया आहिनि इन करे असांजूं ॻाल्हियूं उते उते रहिजी थी वञनि नवाब खान मां चाहियां थो त ठा में सॼी संगत खे गॾु खणी आहे मूंखे ख़बर आहे कि तुंहिंजो ॿी संगत जे लाइ केतिरो या थो फाटे मूंखे इहो त ॿुधाए कहिड़ो तुंहिंजो मीर बहावल ऐं मूसा जे लाइ अंदर ठरियल आहे जो उन्हनि खे विच में थो आणी मूसा वारा जहिड़ा तुंहिंजा दुश्मन आहिनि जहिड़ा मुंहिंजा दुश्मन आहिनि इन करे चवां थो त हिननि खे विच में न आणनि खे ॿाहिरि रख पाण ॿई हिकु थी वञूं नवाब खान तुंहिंजे विच में जेका मुंहिंजी दुश्मनी वधी हा मूसा जे करे हाणे जेकॾहिं मूसा खे छॾे करे मां तोसां ठाह थो कयां त इहा त साईं सिधी मुनाफ़िक़त आहे इन करे पहिरियों मूसा वारनि जे मथां केस ख़तमु कर उहे जॾहिं ॿाहिरि अची वेंदा न पोइ तोसां ॻाल्हियूं थींदियूं सजावल इन ज़िद तां लही वञ त बहितर अथई न त असांजूं ॻाल्हियूं हिते रहिजी वेंदियूं नवाब खान ॻाल्हियूं करण लाइ त तूं मूं वटि हली आयो हुई मूंखे तोसां ॻाल्हियूं करण जो को बि शौक़ु न आहे मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजी इज़त जो तमाशो बनाइण थो चाहीं तॾहिं त ॻाल्हियुनि खां पोइ हिते थो वठी ऐं तूं इहो ई सोचियो हूंदो त रनुनि खे कोर्ट ते पहुचाए तूं मुंहिंजी इज़त जो तमाशो बणाई थी मूंखे इहो ॿुधाए त मां तोखे ऐं रनुनि खे कोर्ट ताईं पहुचाइण ॾींदुसि तूं मूंखे रोकींदे हा सजावल हा मां रोकींदुसि मां हाणे या ज़ोर आज़माई थियणु घुरिजे मां बि ॾिसां त इहे रनूं ॻोठ खां ॿाहिरि निकिरनि कीअं थियूं ॿाहिरि निकिरंदियूं ॻोठ खां त मारियूं वेंदियूं हाणे या ज़ोर आज़माई थियणु घुरिजे सजावल थियणु लाज़मी आहे मां बि इहो ई त चाहियां थो नवाब खान
ज़ोर आज़माई कर रतबे खे ख़बर त पवे पाव ऐं सिर जो वज़न छा थींदो आहे। ज़ोर आज़माई कंदो सभु सिजावल ख़ान सां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।